प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। रिंगो। चोर केरु आहे? जॾहिं अच्छे गैर मुल्की हिकु दॿे मां जीप में तार लॻाई तॾहिं रिंगू ऐं बटू वॾे शौक़ सां ॾिसी रहिया हुआ। पोइ हिकु अच्छी दीवार लॻाई वई। भारत जे उन नंढड़े ॻोठ में माण्हुनि लाइ हर शइ नई हुई। उन्हनि कॾहिं बि फिल्म न ॾिठी हुई। ख़ुदा तव्हां सभ खां प्यार करे थो। हुन हिन दुनिया में पंहिंजो पुटु मोकिलियो। इन जो नालो यसू आहे। हू असां वांगुरु इंसान बणियो बग़ैर कंहिं गुनाह जे। ख़ुदा गुनाह सां नफ़रत करे थो ऐं मौत जे ज़रिए सज़ा ॾिए थो, पर यसू बिना कंहिं क़ीमत जे इहा सज़ा पाण ते वरिती ऐं असांजी जाइ ते पाण खे सलीब ते क़ुर्बान करे छॾियो। ख़ुदा खेसि वरी मुर्दनि में जीरो करे छॾियो। यसू ते यकीन करियो, पोइ तव्हां बची वेंदा ऐं आसमान में तव्हां खे घर मिलंदो। फिल्म ख़तम थी वई। पांडो हिकु नंढड़े बाजे ते गीत वॼायो ऐं जेके साहब ग्रुप सां ॻाल्हाइण चाहींदा हुआ उहे उते ई बीठा रहिया। साहब, तव्हां घणी देर ताईं असां सां गॾु रहंदा? मां तव्हांजे ख़ुदा जे बाबति वधीक ॿुधणु चाहियां थो। कल्ह असां गाॾी में ॿिए ॻोठ में वेंदासीं, पर असां हिक ॿिए सां ॿीहर ज़रूरु मिलंदासीं। रिंगो ऐं बटू खे घर वञणो हो, पर जीप में पियल बाजो को उन्हनि खे ॾिसंदो त न। बिजली वांगुरु जल्दी सां उन्हनि इहो दॿो कयो ऐं उन साज़ खे वठी ऊंधा में गायब थी विया। उन्हनि लुकण लाइ हिकु पुराणो छपरो चूंडियो। उन्हनि जी इहा राति वॾी परेशानी में गुज़री, रुगो उन्हनि जी हिकु ग़लति हरकत जे करे न, पर उन्हनि खे गिदड़नि सां फसल जी बि हिफ़ाज़त करणी हुई। चंड तमामु रोशन हो। बिट्टू, उते कुझु चुरपुर थी रही आहे। हिकु शींहुं, पकी शींहुं आहे। मूं उन जी अखियुनि में चमक ॾिठी हुई। छा तूं उहो ख़्वाब में ॾिठो आहे? न, मूं असल में उनखे ॾिठो आहे। अॻे सुबुह पूरो ॻोठ उन खौफ़नाक ख़बर जे बारे में ॻाल्हि करे रहियो हो। हू शींहुं हो, इंसाननि खे खाइण वारो शींहुं। छा? कॾहिं? किथे? पासे वारे ॻोठ में हिकु माण्हू ते शींहुं हमलो कयो हो। असां बि शींहुं ॾिठो हो। तमामु घणो शोर मचियो। तॾहिं हिकु पुराणे शिकारी पंहिंजो सुठो मशवरो ॾिनो। सभ खां सुठो तरीक़ो हीअ आहे त हिकु ढगे खे ज़बह कयो वञे ऐं उन जी लाश खे अॼु राति तलाउ जे वेझो रखियो वञे। असां वॾनि वणनि ते पंहिंजा हथियार खणी वेही रहंदासीं ऐं ॾिसंदासीं। ढगे जे रत जी खुशबू सां शींहुं ईंदो ऐं जॾहिं इहो ईंदो ऐं ढगे खे खाइणु शुरू कंदो, असां उन खे गोली हणी छॾींदासीं। रिंगू, छा तूं गॾु हलंदे? असांखे तुंहिंजी ज़रूरत आहे। हू वॾो फ़ख्रु करे रहियो हो त हुन खे चूंडियो वियो आहे त हू उन्हनि सां गॾु शिकार करे, पर साॻे वक़्तु हू ॾिनल बि हो। हिकु शींहुं जो शिकार करणु तमामु ख़तरनाक आहे। ही ख़तरनाक थी सघे थो जॾहिं तव्हां बि शिकार ते गॾु अची सघो था। ईंदड़ ड्रामे में। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।